लाइक ऐं शेयर ऐं सब्सक्राइब असांजे चैनल खे ज़रूरु कयो ऐं पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कयो त तव्हांजी राय छा आहे, असां हिन कचहरी खे कीअं वधायूं अॻिते। तव्हांजी राय जो असांखे इंतज़ारु रहंदो। शुरू अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान निहायत रहम वारो आहे। अॼोकी हीअ असांजी महफ़िल, नंढड़ी महफ़िल जेकी मच कचहरी असां रखी आहे, असांजे आका मौला अली अलैहिस्सलाम जी आमद जी ख़ुशी में 13 रजब जे सिलसिले सां असां ही मच कचहरी रखी आहे। वेठे सारिम जिन खे से हली आया हबीब, इंतज़ार हुयो जिन जो से हली आया करीब। वाह जमाली तुंहिंजो नसीब, सजण आया पंधड़ा करे। असांजा ही महफ़िल में कई आया दोस्त, इन्हनि खे असां महफ़िल में भलीकार चऊं था। असां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे जेके असांजी संगत हली आई आहे इन जो तारीफ़ कराईंदा हलूं। जी जी साईं, तव्हांजे जीअ खे असांजो नालो अली मुराद उर्फ़ मर्दान अली इस्म सरकार महरी साईं मालकनि जो जीअ जहान आहे साईं, मस्तु मौज़ आहे साईं, उन्हनि जो रखियल आहे। ऐं तालीम असांजी साईं 5 दर्जा आहे। सुभान अल्लाह। बसि गंजी हुई आहे हितां खां पोइ बसि स्कूल वारो कमु थी वियो बंदि, बसि या अली मदद फ़ुकरा जे। सुभान अल्लाह। ही मर्दान अली फ़कीरान चवंदा सिर्फ़ु असां 5 क्लास पढ़ियल आहियूं। माशाअल्लाह, हे वॾा शाइर आहिनि 5 क्लास वारनि। अॼुकल्ह त मैट्रिक वारनि खे बि कुझु कोन थो अचे। असांजी तइलीम सिंध जी एॾी हिननि तबाह कई आहे। इन जे भर में आहे पुछा कयूंसि केरु आहियो? जी अली गौर फ़कीर जमाली नारा हैदरी। ही असां सां गॾु फ़कीर अली गौर हुया, इहे बि आहिनि, इहे बि असांखे बैत ॿुधाईंदा। हे असां सां गॾु पुछा कंदा हलूं महफ़िल में। महफ़िल जेकी असां सां गॾु आई आहे उन खां पुछा कंदा हलूं। जी अदा साईं, मूं नाचीज़ जो नालो इल्ताफ़ हुसैन जमाली मनड़े खां। सुभान अल्लाह। इल्ताफ़ अली जमाली बि असांखां शाइर गॾु आहिनि। असांजा उन सां भर में असांजा शाइर आहिनि। हिननि खां पुछा कयूं त हिन जो कहिड़ो नालो आहे? जी साईं। साईं अस्सलाम वालेकुम। ऐं आलिम चवंदासीं। ऐं मुंहिंजो नालो अयाज़ अली आहे ऐं मुंहिंजो निक नेम माना ॿियो नालो मुंहिंजो दीवान अली आहे शाइरीअ में। माशाअल्लाह माशाअल्लाह। मुंहिंजो नालो मोहम्मद अकरम। सुभान अल्लाह। ही अकरम अली जमाली आहिनि। असांजे भर में असांजा दोस्त ॿी बि संगत काफ़ी आहे। इहे सभु संगत जेके हली आया आहिनि इन हीअ आहिनि फ़कीर नूर हसन साहब। पंहिंजो जेको आहे परियां असांजा ॿिया अज़ीज़ वेठल आहिनि, हेॾा असांजा ॿिया माइट आहिनि, ॿिया सभु संगत जेके हली आया आहियो तव्हांजी लख लख महिरबानियूं बाबा, लख लख थोरा तव्हांजा सभिनी खे हिन ख़ुशीअ में जेके मालिक जी आमद में आया आहियो, असांजे तरफ़ां तव्हांखे लख लख मुबारक हो। असां महफ़िल खे अॻिते वधाईंदा हलूं। जेको हाल आहे सो मौला अलीअ जे शान जे बारे में जेका बि ॻाल्हि थींदी संगत फ़ुकरा जी राय बि आहे ऐं संतनि मालिकनि जी सदाई तारीफ़ आहे सारी खुदाईअ में। सुभान अल्लाह माशाअल्लाह। हिकु शेर असां सरकार महदी साईं जो पेश कंदासीं मौला अली साईं जे शान में त जेॾो शाह मर्दा जो शान ॾिठुमि एॾो ॿिए न कंहिंजो मान ॾिठुमि। माशाअल्लाह माशाअल्लाह। सुभान अल्लाह। वाह साईं वाह। जेॾो शाह मर्दा जो शान ॾिठुमि एॾो ॿिए न कंहिंजो मान ॾिठुमि। 5 ॿारहनि में पधरो, 4 14 में चहिरो, उहे 4 बि पाण में आहिनि ऐं 5 बि पाण में आहिनि। माशाअल्लाह ऐं माशाअल्लाह। सभई असांजा साईं साज़ात अहल बैत पाक आहिनि। सुभान अल्लाह माशाअल्लाह। उहे जेके 4 आहिनि बिल्कुलु। तॾहिं महदी सरकार इज़हार कयो आहे त 4 14 में चहिरो, सुभान छो न ॻायां संदसि सेहरो ज़ईफ़नि जो ज़मान ॾिठुमि। जेॾो शाह मर्दा जो शान ॾिठुमि एॾो ॿिए न कंहिंजो मान ॾिठुमि। हे कल हरदम करे हसवारी, चओ कुंजे चओ तरफ़ चौधारी। नालो संदसि नर नेरवारी, सूबनि में सुल्तान ॾिठुमि। जेॾो शाह मर्दा जो शान ॾिठुमि एॾो ॿिए न कंहिंजो मान ॾिठुमि। आशिकनि में आशिक आला, बेशक बेहद बेख़ुद बेसिर बाला, किथे मज़हर किथे मौला, हर जाइ संदसि आशियान ॾिठुमि। जेॾो शाह मर्दा जो शान ॾिठुमि एॾो ॿिए न कंहिंजो मान ॾिठुमि। अहद अहमद अनवर महदी मुहम्मद मुनवर, साबित सरासर सरवर
साकी अली सुभान ॾिठुमि साकी अली सुभान ॾिठनि। जहिड़ो शाह मर्दान जो शान ॾिठुमि एॾो ॿिए न कहिजो मान ॾिठुमि। वाह साईं वाह, हक़ हैदर माशाल्लाह, हक़ मौजूद या अली मदद मौला। हैदर बहादुर। ही हुया फ़कीर मर्दान अली जमाली। माशाल्लाह साईं जो बेत वॾो अंदाज़ ऐं ख़ूबसूरत अंदाज़, ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत शाइरी। प्रेम अखियुनि में तूं आहीं, अखियुनि में अब्दुल लतीफ़ चए तूं भाई न भाई, अखियूं अॼु ताईं आहिनि तुंहिंजे आसरे। त असांजा भर में शाइर आहिनि जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही भा दरबान जमाली प्रोग्राम रखियो आहे सिंधी सकाफ़त जे हिसाब सां, मौला जे ॾियारे जे हिसाब सां। तो उन जे हिकिड़ो निस्बत सां हिकिड़ो शेर आहे त कि आला है कौन कौन और आली है कौन कौन। के खूब लिखियो आहे माशाल्लाह कि आला है कौन कौन और आली है कौन कौन, हैदर के दर का देख सवाली है कौन कौन, नारा लगा के देख हैदर का चेहरे बता देंगे कि हिलाली है कौन कौन। नारे हैदरी अली मौला, अली मौला, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नहीं अर्ज कयो कि अजब कैफ है इश्क अली की मस्ती है, मेरे ज़मीर की बस्ती इसी में बस्ती है, माशाल्लाह माशाल्लाह। और ये मेरी जिद नहीं हुक्म मुस्तफ़ा है, माशाल्लाह कि ये मेरी जिद नहीं हुक्म मुस्तफ़ा है, अली अली नहीं तो इबादत बुत परस्ती है। अली नहीं तो इबादत बुत परस्ती है। माशाल्लाह वाह साईं वाह 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 वाह। ये असांजा शाइर माशाल्लाह सुभान अल्लाह। वाह जे असांखे हिन शेर ॿुधायो ऐं तव्हांखे अर्ज़ बि कंदा हलूं त जिन जिन असांजे दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहे असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कनि ऐं पंहिंजी राय जो इज़हार बि ज़रूरु कनि। तव्हांजी राय असां लाइ वॾी क़ीमती हूंदी आहे त असां इंतज़ारु कंदा आहियूं तव्हांजी राय जो, त तव्हां पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। महफ़िल खे अॻिते हलाईंदे अली अली चवनि सां वई दिलि ठरी, अली अली चवनि सां वई दिलि ठरी, दोस्तो उहा ॻाल्हि आहे 100% सही, पर जेको मौला अलीअ जो दुश्मन नथो मञे सो नाहे पंहिंजे पीउ जो पुटु सही। अली मौला, अली मौला। लख भलायूं तव्हांजूं महिरबानियूं जो असांखे तव्हां थोरो टाइम ॾिनो। ऐं मुंहिंजो नालो अयाज़ अली आहे उर्फ़ दीवान अली, ऐं मां मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे थोरो शान त तमामु घणो आहे, पर थोरो जेतिरी मूं में वसियत हुई ओतिरो मूं लिखियो अथमि। जे अगरि इजाज़त हुजे त मां तव्हांखे बिस्मिल्लाह। चए थो कसूर होता इश्क का तो हिजरे असवत न करता तवाफ काबे को, कसूर होता इश्क का तो हिजरे असवत न करता तवाफ काबे को, रब इश्क न करता मोहम्मद से हिस्सा न बनाता कुरान को। अगर इश्क न होता रसूल से हिस्सा न बनाता करबला के मैदान को, अगर मोहब्बत न होती मोहम्मद से अफजल न बनाता इंसान को। अगर मोहब्बत करो एक इंसान से तो नज़र करो इसमें सवाब को, जब नज़र पड़ी इस नाम पे दीवानगी हो गई इस नाम से, जिंदगी का मकसद बना लिया इस नाम को। माशाल्लाह सुभान अल्लाह, सुभान अल्लाह माशाल्लाह। मौला अली जे इन मच कचहरी आमद में ही महफ़िल जेकी असां रिथी आहे 13 रजब जे सिलसिले सां असां महफ़िल ई रिथी आहे। 13 रजब आकाए इमाम अली अलैहिस्सलाम जी आमद जो ॾींहुं आहे। असां ही गॾिजाणी करण जो मतिलबु इहो आहे त गॾिजी हिक ॿिए जा दर्द सूर हर कंहिंखे ख़बर पए, गॾिजी वेहनि ऐं जेकूं ख़ुशियूं हुजनि गॾिजी हिक ॿिए सां वंडिजनि ऐं गॾिजी हिक ॿिए खां रहिजे। हीअ असांजी सादी मच कचहरी, सादी ओताक, नंढड़ी ओताक अवां दोस्तनि लाइ, छो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हमेशह हर इंसानियत लाइ हिदायत रहिया आहिनि। जेके सूफ़ी शाइर असांजा रहिया आहिनि उन्हनि जी हर शेर में हर शाइरी में हिकिड़ी अवाम जे लाइ हिदायत हूंदी आहे।
बेशक 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 नकी मुंहिंजो नाव नकी मुंहिंजी ज़ात वाह नकी मुंहिंजो नाव नकी मुंहिंजी ज़ात सभु सूंहें तोखे मालिक जे नाले ते सभु सूंहें तोखे तुंहिंजी ज़ात सिफ़ात आऊं गंदो गुनाहगार आऊं गंदो गुनाहगार कहिड़ी कयां वाई वात मुंहिंजी हिणी ज़ात मिड़ई मालूम तोखे माशाअल्लाह अली जे दुश्मन ते लानत बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मौलाए कायनात अली अमीर जे शान जो बहर सुभान अल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हिकु ॾींहुं हैदर सिफदर पहता जंगल सुञ बयाबान दे विच परवाज़ किता हा बाज़ कबूतर बारण दे सामान दे विच तेॾे लुत्फ़ करम दे किसे रब भेजे कुरान दे विच रिज़्क मैदा तैं बंद जो कीता नहीं जुड़दा आप दो शान दे विच शाह फरमाया कंबर कूं देर न कर फरमान दे विच वल काट शताबी नाल छुरी मास मैदा इहान दे विच जल्दी नाल जोड़ किताबां हाज़िर कर खिदमत शाह मर्दान दे विच जो पार करूं जो यार आया नुक्स न पवे इरियान दे विच शुक्र थिया मौला जो तूं पूरा रहियूं इम्तिहान दे विच हमसर नहीं तेरा हैदर जग ते हूं जहान दे विच नारा हैदरी माशाअल्लाह माशाअल्लाह ए हुया फ़कीर अलीगोर जमाली असांजो मान मथां कयो अथनि असांजी महफ़िल में अची करे महिरबानियूं इन्हनि जूं परे परे खां कई आया इन्हनि दोस्तनि जूं महिरबानियूं असांजे लफ़्ज़नि में एतिरी ताक़त न आहे जो ही मौला जी महफ़िल में जेके हली आया आहिनि हुननि जो असां शुक्रानो अदा करे सघूं मिनकुम तो मौला फाज़ा अली मौला नबी कयो ऐलान हुआ मौजूद मैदान में के मौलाई के बेईमान बराबर किन ॾिनूं मुबारकूं अलीअ खे कुझु सड़िया अंदर में मरवान बखन बखन चई पोइ फिरी विया हुआ के शैतान खुदा उन्हनि ते महिरबान जिन दामन झलियो अलीअ जो सुभान अल्लाह सुभान माशाअल्लाह तव्हां दोस्तनि हीअ असांजी मच कचहरी ॾिठी तव्हां दोस्तनि जी महिरबानी बक़ाया मच कचहरी ॾिसण जे लाइ पार्ट नंबर 2 में त ॾिसंदड़नि खे सभिनीनि खे या अली मदद